नाज़िन शाहपुर चाकर में सकाफती दिहाड़ी के मौके ते पीपी सेनेटर एजाज धामरा की अगवानी में रैली कढी वई। उन हवाले से सुधाक पर शर जी ही रिपोर्ट। सिंध के बेटन की हिफाजत, सिंध की तहज़ीब ए सिंधी मानन जो दिहाड़ो मल्हायो पियो वञे ऐं अॼोके ॾींहं ते सॼे सिंध जा मुकम्मल जेके शहर आहिनि उन्हनि मंझि मल्हायो पियो वञे। उन्हनि सां गॾु अॼु हिकु नंढड़े शहर सिंध जे शाहपुर चाकर में पिणु सेनेटर आजिज़ धामरा ऐं पीपी सिंध जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी आजिज़ धामरा मौजूद है, जैं हींअर थोड़ी देर अॻु में अमुन जा पखी कबूतर उड़ारिया ऐं उन मुख्य अॼु जेका भी तकरीब है उन जो ख़ासि महिमान आहिनि। अॼु पुछूं था त सिंध जे बाबति त उन जे बेटन, उन जे तहज़ीब ऐं उन जे जेको भी आहे उन बाबति ॿुधाईंदा। आऊं मेहरान सदके मुबारकबाद ॾियां थो। सिंध जे हक़नि जे हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी स्टैंड करे थी ऐं पूरी सिंध उन सां गॾु आहे। उन ते को बि ॿी राय कान्हे का। सिंध जा हक़ हिन मुल्क जा हक़ आहिनि, सिंध जे हक़नि जी हिफ़ाज़त हिन मुल्क जे हक़नि जी हिफ़ाज़त आहे। जेकॾहिं बेटनि ते वार आहे त पीपल्स पार्टी समेत सॼी सिंध उन जे ख़िलाफ़ हिकु ललकार आहे। मां सम्झा थी रुसी वई हुअनि त सिंध धरती वॼे जेको असांजो देश पिया मल्हायूं, ॾिसो प्यार मोहबत जी समाज